जय झूलेलाल। मां चंदा माखीजा सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर बिलासपुर जी आहे। असांजे सिंधी समाज में टीजड़ीअ जो विर्त पंहिंजो अहम स्थान रखंदो आहे। टीजड़ीअ माता जी कथा में बि चयो वियो आहे त मन जी सभई चाहना पूर्ण करण लाइ इन विर्त खे ज़रूरु रखणु घुर्जे। इन्हीअ भावना खे मन में रखे सिंधी समाज जो टीजड़ी पर्व पूरे बिलासपुर शहर में वॾे हर्षोल्लास ऐं धूमधाम सां मल्हायो वियो। हिन विर्त में असुर जो सवेल उथी सयूं ऐं हल्को खाधो खाई ऐं मेहंदी लॻाए विर्त जी शुरूआत कबी आहे। कश्यप कॉलोनी में ठहियल सिंधु धाम गुरुद्वारे जी प्रमुख सेवादारी श्रीमती भारती वाधवानी भाभीअ पारां सुबुह जो 9 वॻे खां माताउनि भेनरुनि जी संगत खे टीजड़ी माता जी पूजा कराई वई ऐं शाम जो टीजड़ी माता जी विर्त कथा ॿुधाई, जेका राति जो 10 वॻे ताईं हले पई। उन्हनि ॿुधायूं कि हे विर्त सुहागणियूं पंहिंजे भरतार जे लंबी उमिरि ऐं समृद्धीअ लाइ ऐं कुंवारी न्याणियूं सुठे वर घर जी कामना सां रखंदियूं आहिनि। राति जो कथा ॿुधण खां पोइ कचे खीर सां चंड खे अर्घु ॾेई हे विर्त छोड़बो आहे। हिन कार्यक्रम में मंजू नानवानी, नव्या वाधवानी, राजकुमारी मिहानी, वर्षा वाधवानी, अक्षरा भागवानी, रिया कोटवानी, प्रिया आहूजा, दिव्या चेलानी, रूपल चांदवानी, सरिता लालवानी, चांदनी आसवानी, सरिता कृपलानी, रिया बजाज, ज्योति भोजवानी, रेशमा मोटवानी, कृति लालवानी, कोमल भोजवानी ऐं इन्हनि सां गॾु ॿियनि पाड़नि मां बि माताऊं भेनरूं वॾी संख्या में शामिल हुयूं। तव्हां ताईं हीअ न्यूज़ ऐं फोटो पहुचाइण जी सेवा जगदीश जग्यासी ऐं हरीश मोटवानी पारां कई वई आहे। बिलासपुर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि हीअ न्यूज़ तव्हांखे वणी आहे त सिंधी समाज जूं ख़बरूं सिंधीअ में ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।